ॾींहुं शहर खां पोइ अॼु खॾर शहर में बि डिगड़ी टंडो बागो ॾींहुं रोड जो रूट तब्दील करण खिलाफ़ सवें शहरनि पारां रोड एक्शन कमेटी जे सॾ ते हथनि में प्ले कार्ड बैनर खणी खॾर शहर में एहतजाज कयो, जिते मुज़ाहिरीन HRJDO न्यूज़ खे ॿुधायो त गुज़िरियल 30 सालनि खां ॾींहुं टंडो बागो ऐं डिगड़ी रोड समेत समूरा रोड मरम्मत न थियण सबबि मुकमल तबाह थी विया आहिनि ऐं हाणे जॾहिं एशियन बैंक पारां रोड मंज़ूर थियो आहे तॾहिं उनखे असल हंधा ठाहिण बदिरां ॿिए रूट ते ठाहिण लाइ सर्वे कराई वई आहे, जेका हिन इलाइक़े जी आवाम सां सख़्त नाइंसाफ़ी कई पई वञे। इन्हनि वज़ीर आला सिंध गवर्नर सिंध हाई कोर्ट ऑफ सिंध खां मुतालबो कयो त रोड जो रूट तब्दील कंदड़नि खिलाफ़ क़दम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्टर अल्लाह बख्श जरवार सां गॾु अली जाफरी सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।